गुलाम कादर देख मैं पहले इज्जत ना अपने कंगे फणिया या कुर्सी ता निकल जेकर न निकती तो न त छा कने रे हां बुधा छा कने देख देख चिबड़े देख हां वेठो बस हाजे होटल में ही बरी दाबो भी मुझे हमरा जे मथा गाल बुधो मुसा घणी घणी ट्रेक न कयो न त तहां जो यो होटल न बंद कराया हां तू और ये सारी होटल बंद कराइंदे रोक चिबड़े मैं बैक नहीं रोक गहरे तो तुल मथे ले चढ़ गई है मथे ते न त गुलाम कादर मोल देखसी दुआ धड़ बस है ना ना कौन थो रोके अज गुलाम कादर कम पूरो कर बस मैं बैक नहीं चिबड़े रोक में कू न त वडा नुकसान थी तई वडा नुकसान ध्यान दे जा जेको छो न मा पाण भरी तू भरे सी हां हां मां भरी दिस परे थी हां परे परे अरे अरे हे छोड़ा छोड़ा हां करी खातो अरे छा न फरा सदो सदो थी बस ते को काम न त रोक में कू न त वडा नुकसान थी वडा नुकसान थी अरे तारो थई मुखे केड़ी खबर तो तू नुकसान कने कोप बने दे परे गाल बुध ए के उधर ते केड़ी फसरी है के फसरी है उधर ते केड़ी फसरी उधर ते अरे उधर ते उधर बंदा सौदो रोक जो शुरू आ यार मोलू चङो थियो तूं अची मां त यार न गिगन में अड़जी वियो आहियां एडे असां के क्यों अरे ढोलू अकुल कर ते कोन चार ही वडे ये गलाइंदे उधर ते मोलू मां चा तो इनके छो ते ता पे जो भगड़ कुर्सी मुर्सी खणे गाल बुध उछल दे उस मैं को तुसा को रोके को उधर ते उछल हो ना हो तो पटका मेडा के वने तू भी चङो आ वेठे मां तो के पांजो सजो न समझम पर तू त वरी गाल बुध जिथा मौरू कंदार होसी उधर ते राजा दे पटके लसन सुन राजा दे ढोलू जिफर ड्राहो से सामान देख दे कि पे ड्राहो छुलो उछलो हेलो हेलो ड्राहो हेलो उछलो बाकी उछल दे हां हेलो हेलो ड्राहो हां हाणे तव्हां सभिनी खे हिते मां इन करे घुरायो आहे त थोरो सुकून ऐं ध्यानु सां रहिजो सुभाणे अधी वॾी थी अचे छा हीअ मुसीबत घटि आहे जो तूं सदाई का न का गड़बड़ हुजे तोखे हूअ वीचारी घणा ॾींहं हिते कोन रहंदी वञण खां पोइ न्याणियूं पीउ मां जे घर खे हलाए छो पराओ घर सम्झंदियूं आहिनि पर उहे जेतिरो वक़्तु बि हिते रहे के बदसलूकी कई आहे मूंखां वधीक ख़राब कोई कोन थींदो आहे ईअं छो नथो चए त असांखे हितां तड़े कढण लाइ तूं पंहिंजी भेण खे हिते घुराए थो छो मुंहिंजी भेण का बंदूक खणी थी अचे छा गोलीअ खां वधीक त उनजी ज़बान आहे माई घटि त तूं बि कंहिंखां कान्हे हिन महिल ताईं दिलावर खे मौक़ो ॾिनो थी ॻाल्हाइण जो मां बात हणंदी आहियां ऐं तोखे ॻाल्हाइण ई न ईंदो आहे हींअर त मां वञां थो बाक़ी ख़ुदा जे वास्ते मां जॾहिं राति जो अचां मूंखे हिन घर में सुकून इहो आहे त नामुमकिन पर मां ॾिसां थो अची अल्लाह सोनी सदको सदको अरे सवडे जो त वीचारे जो सुकून ही फिटी वियो आहे वीचारो निंड जे लाइ तड़पे थो तहां ॿिन्हिनि हुन वीचारे खे सुकून सां जीअण न ॾींदो अहिड़ी तोखे साईं सां सिक आहे न त वठी पाण सां गॾु विहारेसि ठीकु आहे मुंहिंजो वाइदो आहे तहां ॿिन्हिनि सां तहां ॿई तलाक वठो सोनी सोनी सदको सदको हाणे कावड़ न कर पंहिंजो पाण खे ॾिसो साईं वीचारो आहे थधो माण्हू तहां ॿई हुन सां कहिड़ो शर्त कयो असांजो मुड़ुसु आहे असांजी मर्ज़ी आहे असां हुनखे खट छाम में विझी ॾियूं या उस में सोनी सदको सदको तहां जे करे न रेस वॾे खे उस ते खट रखी ॾींदो त हुन वीचारे खे उते बि निंड ईंदी पर तहां ॿई जेके आहियो न हुन वीचारे खे उस ते बि निंड न ॾींदो वॾी आहे इहा रईस जी चमची सोनी जी चवाई मुंहिंजी राणी सोनी जेकी हाणे मुसीबत अचे थी न उन जे बारे में सोच सोनी सदको सदको मुंहिंजी राणी जीअं उहा अचे न हुन जे मथे ते अहिड़ो त हथु फेराइजाए जो उहा सॼी असांजी थी वञे ऐं सकीना जे लाइ क़यामत शुरू करे ॾे सोनी हाणे त ईअं ई थींदो
मोलू यार होटल तो मुंहिंजा तॾा पटराया पर हिकिड़ो कमु आहे उहो त करे ॾे। वो धरते जा रोक कमु रोक जो आहे मोलू। रोकदा ॻाल्हि कर न। मोलू यार मूंखे 5 लख रुपया घुर्जे। गुलाम कादिर 5 लख मेकण को कारून दा खजाना का उन जे एवज़ मां तोखे पंहिंजो घर लिखी ॾियां थो। मेरा बूथ थोड़ा गौर न देख। उहो त ॾिठल आहे। गुलाम कादिर तेरी जगह लहे लख भी कोन 5 लख पिया घुरदई खैर ते उधर ते। हाँ तेको मैं बेवकूफ पिया लगदा उधर ते हन। मोलू एतिरो सियाणो बि नज़र कोन थो अचे पियो। क्या मैं तो नजर को नहीं पिया था एडे शाह पर न अञा नजर को नहीं पिया था उधर ते। 5 लख रुपए जी जगह जो लख रुपए तो चई पोइ ॿुधाए मूंखे हाणे तूं सियाणो शामे थी। गुलाम कादिर उधर ते दे सही 1.5 लख जे मंजूर होई हल लिख दे ते पैसे दे वई। मोलू यार कुछ मथे मथे एकड़ा टक्का अब कोन दे सही। यार गुलाम कादिर पहले इहो तो बुधा जा खपेदा कि पियो उधर ते। मोलू तू इनखे छॾ इहो मुंहिंजो पंहिंजो कमु आहे। तेरी मर्जी जे उधर ते सौदा कबूल ही त हा कर। ठीकु आहे मां सोचां थो 2 ॾींहनि में मां तोखे ॿुधाई। गुलाम कादिर 2 ॾींहं जा 10 ॾींहं जे जगह देवी न तो उधर ते हलियावी। सदके बनाए छाते नाराज आहे कहिड़ी गलती थिया नथो ॻाल्हाए छाते नाराज आहे। नाराज आहे। जनी जनी ओ जनी आए राजेश रे खैर हो जे केड़ी सोचुन में गुम आ। खैर यही सोचा पई गुलाम कादिर सां निकाह कया या न कया। राजेश रे खैर हो जे तो जो भी मखण पए तो मथो सड़ी माई तोखे सुख ॾींदी खट ते विहारे खाराईंदी पछाड़ी चङी थी पवंदई न सोच घणो। हण में अथस छा जो मूंखे खट ते वेही खाराईंदो। ख़बर सॼी अथई जन्नत घर पंहिंजो अथसि वेंदो कुझु न कुझु कमाए ईंदो अचे तुंहिंजो त पेट पूरो कंदो न। ॿियो छा घुर्जे हूअं बि औरत खे घुर्जे अच्छी मानी अच्छो कपिड़ो इज़त जी रोटी मिलंदई। अदी हाणे वधीक त तुंहिंजी मर्ज़ी। खैरा इस भेण आई न सही ॿुधाए मूंखे ॾटा न ॾिजाए। हाय हाय अड़ी जन्नत मां सही थी चवां ॾटा कोन थी ॾियां पई। हूअं बि उमिरि तुंहिंजी छा आहे अञा जबल जेॾी ज़िंदगी पई आहे। अल्लाह रख धणी हाणे इहे बि शर्म आहे थी। मूंखे लॻे थो तूं मूंसां पक ई पक मज़ाक थी करी। सची ॿुधाए तुंहिंजी मर्ज़ी अदी जेकॾहिं तोखे मुंहिंजे ज़बान ते एतबार न आहे त पोइ तूं ॼाण तुंहिंजा कम। जेकॾहिं तो मथां एतबार न हुजे न तोखां सलाह छो वठां हा। जेकॾहिं सलाह वठे थी न त हाणे रुगो गुलाम कादिर अचे चवांसि थी पई त वञी लटे कपिड़े वठण जी तयारी कर शादीअ जी तयारी कर। न खैरा पहिरीं ॾिसां न केतिरी वसीत अथसि ऐं उन खां पोइ हक़ मार लाइ के पैसा बि जमा कया अथसि अलाए न उन खां पोइ निकाह लाइ सोचींदुसि। मूंसां जेकॾहिं मां तव्हां सां ॻाल्हि कयां थी तॾहिं बि नाराज़ था थियो जेकॾहिं नथी कयां तॾहिं बि नाराज़ था थियो। चओ था त वक़्त खां पहिरियों ई ॻाल्हि कर जे ॻाल्हि थी कयां त तव्हां नाराज़ था थियो। आख़िर मां छा कयां। बस अजाई तकरीर करण जे बजाए जेकॾहिं का चङी सलाह ॾिने त पोइ मां छो नाराज़ थियुसि। मूंसां दादलीअ खे पेट भरे थियण सां लॻभॻि 3 महीना खनि त थी विया आहिनि। पोइ मां छा कयां।
मूंसा चवंदा आहिनि त पेट भरी माई खे हर ॿिए टे महीने मुआइनो कराइणु खपे। इन मंझां सॼी ख़बर पवंदी आहे त ॿारु कीअं आहे, हुनजी पोज़ीशन कीअं आहे ऐं सिहत कहिड़ी कीअं अथसि। वाह ज़ीनत वाह, पहिरियों दफ़ो अॼु कम जी ॻाल्हि कई अथई। हा त पोइ मुंहिंजी सलाह वठि, सुभाणे सां ई दादिलीअ खे शहर वठी हलूं ऐं हली मुआइनो कराए अचूंसि, जंहिंसां सॼी ख़बर तव्हांखे पइजी वेंदी, दादिलीअ जी बि ऐं ॿार जी बि। हीअ माई त मुंहिंजे गीचे में फिल्म पई विझे। जेकॾहिं मूंसां मूंखे शहर वठी वियो त पोइ तूं सुबुह जो तयारु रहिजांइ ऐं दादिली खे बि तयारु रखजांइ। मां गाॾी कढाईंदुसि ऐं नजीब खे चवंदुसि त उहो तव्हां सां गॾु हले। जेकॾहिं ईअं थिए थो ऐं ज़ीनत मूंसां गॾु हले थी त उनखे मुंझाइणु आसान थी वेंदो। मूंसा मुंहिंजे ऐं तुंहिंजे वञण में फ़र्क़ु आहे। जेकॾहिं तव्हां गॾु हूंदव त हूअ सही तरीक़े सां मुआइनो कराईंदी। ठीकु आहे, सुभाणे तूं बि तयारु रहिजांइ ऐं दादिली खे बि तयारु रखजांइ। मां तव्हां ॿिन्ही खे पाण वठी हलंदुसि। पाण हाणे छा कयां? जेकॾहिं शहर वियसि ऐं मूंसा खाने खे डॉक्टर ॿुधाए छॾियो त मूं ॿार किराए छॾियो आहे, छा मूंखे उन खां पोइ हू ज़िंदा छॾींदो? नजीब छा ॻाल्हि आहे? परेशान थो लॻी छो? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, जेकॾहिं उहा बि परेशानी में माण्हू गुज़ारींदो त बाक़ी छा रहंदो? सालो, कोशिशि त सभु को कंदो आहे ख़ुशि रहण लाइ, पर कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में अहिड़ा मोड़ अची वेंदा आहिनि जेके सोचण ते मजबूर कंदा आहिनि। मूंखे ॾिस नजीब, मूंखे ॾिस, कहिड़े मरहले मां गुज़रियो आहियां, पोइ बि कंहिंखे लिखिया ई नथो ऐं सरेआम खिली चवंदो आहियां भला सालू तुंहिंजा भाग, शींहं मरे टब न चरे, जे चरे त फट मरे। किथे सालो नजीब खे पंहिंजे चक्कर में फसाइण त नथो चाहे। जेकॾहिं नजीब ऐं सालू हिकु थी विया त इहो मूं लाइ सुठो सवण न थींदो। बाबल से वियो। वैसा सालू बि अजीब मश्करो आहे, माण्हू केॾे बि टेंशन में छो न हुजे, पर ही खिलायो हुजे। नजीब मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। इहे जेके न अजीब ऐं ग़रीब मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा आहिनि, इन्हनि खे तूं न सुञाणे। ॾिसण में त हू ग़रीब लॻंदा आहिनि, अंदर में तूं हिननि खे कोन सुञाणे सघंदे, मां तो सुञाणां। इन करे चवां थो त पा ख़बर रहंदो कर, कंहिं ते एतमाद न कंदो कर। रैसा, जॾहिं तव्हां सालूअ खे माफ़ करे छॾियो बाबा, त मुंहिंजो सालूअ सां खिली ॻाल्हाइण तव्हांखे ॾुखियो छो थो लॻे? सालू खे मूं छो माफ़ कयो आहे या छाजे करे माफ़ी ॾिनी आहे, इहो मुंहिंजो ज़ाती मामिलो आहे। उन पुछण जी तोखे का बि इजाज़त न आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे त सालू हिते रहे, मुंहिंजी मर्ज़ी पवंदी त सालू खे गोली बि हणी सघां थो, पर तूं नजीब सालू जे चक्कर में कॾहिं बि न अचिजांइ। बस कहिड़ा चक्कर? बाबर साईं, जेकॾहिं मूं ॿ लफ़्ज़ नजीब सां ॻाल्हाया
ऐं नजीब मूंसां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया त इन में कहिड़ी क़यामत अची वई। सालू तोखे जंहिंसां वणे वञी ॻाल्हाए, मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर नजीब खां पासीरो रहो, छो त नजीब जे वेझे ईंदे मूंखे कॾहिं बि न वणंदे। जेकॾहिं हिन बंगले में रहणो थी त मुंहिंजी ॻाल्हि तोखे ज़हन में रखणु घुरिजे। जी बाबा साईं। आखिर छो रहे बस मूंखे मुनासिब कोन थो लॻे। रेस इहो अजायो शक मूं मथां न कयो। जंहिं ॾींहुं तव्हांखे साबिती मिले गोली हिकु हणी छॾिजो। बाक़ी इहो अजायो शक को शक न आहे तोते, को बि शक न आहे। बस आइंदा सालू को पासीरो रहिजांइ। सोने मुंहिंजी राणी हाणे बस कर। तो जेकी रेसाणी सकीना सां झुठ कई आहे न उहा घटि न आहे। हाणे पंहिंजी माउ खे झल ऐं उन चाची जन्नत खे झल, न त पोइ अच्छा त चइबो त इहो सॼो कमु हिन छोरीअ जो आहे। हा मुंहिंजो आहे, पोइ छा कंदी? मूं इहो ई सोचियो हो त हिन घर में वधीक गीलारो न थिए, तूं पाण बि सुकून सां रह ऐं मूंखे बि सुकून सां रहण ॾे। पर तूं त मुरण वारी आहीं ई न। जेसीं ताईं हिन घर मां तुंहिंजा पेर न कढंदसि माठ करे कोन वेहंदसि। हाणे ख़बर पवंदी त केरु कंहिंजा पेर थो कढे। सोनी सदको सदको, केॾो नालो केॾी इज़त ईअं बि विढ़ंदी। तूं बस कर छोरी, मां तोखे बि चङी तरह सुञाणा। अञा वठेसि पासो। चई सच थी, हिन माईअ जी ज़बान वठी चङी। तूं ऐं सोणी मुंहिंजी ज़बान वठींदव? सिर्फ़ु तुंहिंजी ज़बान न वठींदासीं, उन सां गॾु तुंहिंजी खुड़ी बि ॾंबणी पवंदी। ॾिसां त तूं हीअ छो? मां ऐं हीअ न, इहो कमु त चाची जन्नत ऐं अम्मा करे ॾींदियूं। हाणे इहे ॿई काढोड़ियूं रना हिन घर में पेर ॾेई वयूं त इहो ज़िद न करे, पंहिंजो ख़ैरु घुर, पंहिंजो ज़िद न कर। सोनीअ खे चई हाणे ई अम्मा वारनि ॾे मोकिलींदीमांसि, चाची जन्नत ऐं अम्मा खे हाणे ई वठी ईंदी। मां बि हींअर ई अदा सोडे खे घुराए ऐं ॼांसि थी हथ में लठ, ऐं इहो उन्हनि ॿिन्हिनि रोननि जो मथो फाड़े उन्हनि खे रवानो न कंदो। न तोखे सुकून मिलंदो ऐं न ई हो रना मुड़ंदी। सोणी तूं अजायो ज़िद पई करी, हिन सां जेकी ॿ दफ़ा झुठ थी आहे उन में सुधरी आहे जो हाणे सुधरंदी। ॿ चकर तूं छा थी सम्झे त असांखे का ख़बर न आहे। मां ऐं सोणी लिकी करे उहो तमाशो ॾिठो हुसीं। अचे दिलावर त अचे दिलावर, पोइ असांखे फाई ॾियाराए छॾिजांइ। हिन वक़्तु मथे जो सूर घटि कर, तराणे हींअर जो हींअर दिलावर ख़ान जे हथां जे तव्हांजी मां बेइज़ती न कराई त मुंहिंजो बि नालो रईसाणी सकीना न आहे रईसाणी सकीना। भले वालेकुम सलाम। हैदर खैर छाता समझो कने ने महाराज मतलब ज़बान मत इतवा कैसे कोंदा कूड़ छोड़ दो थी सके तो खान पंहिंजे दुश्मनी ने पाइण जे लाइ न मीर जेका भी गाल करे वियो न सोराना सच करे वियो। हां पोइ छा सोचो थी खान? नजीब ऐं मूसा ॿई फैसले करण खां पोइ फिरी विया उन्हनि खां त पलांत जो कंदासीं, पर उन खां पहिरियां इन होशूअ सां हिसाब किताब सिद्धो करणो आहे जंहिं नजीब जे चवण ते असांजा दांत कढिया आहिनि। वॾा हू त वांगारी आहिनि, वांगार वेही विया। अमीर जेकॾहिं वांगारनि खे ठर ॾिनीसीं न त सुभाणे नजीब 10 माण्हू वठी अची असांजे अॻियां बीहारींदो।
हाणे न होशूअ सां अहिड़ो त सलूक करणो आहे, अहिड़ो त सलूक करणो आहे जो मूसा खान जे इशारे ते को बि माण्हू असांजे खिलाफ़ कमु न करे। हा, किथे मिलंदो खान? ईंदो आहे नजीब वटि धिका खाइण। जीअं ई रुख चढ़ियो न त ॿधी खणी था अचूं। छोरीअ खे बुखार बि न आहे, हिक ई राति में शिकिल फिरी वई अथसि। छा ॻाल्हि आहे? किथे हिन ज़ीनत कहिड़नि सोचनि में गुम आहे? इहो ई सोचां पई त मूसा खान ॾे माण्हू कयां त गाॾी कढे तोखे शहर हली कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियो। मां त बिल्कुलु ठीकु आहियां। न दादली, तूं ठीकु नाहीं। तुंहिंजे हलण उथण वेहण मां लॻे थो त तूं ठीकु नाहीं। हीअ मुंहिंजी तकलीफ़ कीअं सम्झी वई? दादली, मां मूसा ॾे माण्हू कयां थी त हू चयमि न त मां बिल्कुलु ठीकु आहियां। कंहिंखे बि परेशान करण जी का बि ज़रूरत न आहे। तूं चईं थी त खणी मां एतबार कयां थी, पर छा? तबियत मुंहिंजी आहे, मां ठीकु आहियां या न इहा मूंखे ख़बर आहे। छा मूंखे तकलीफ़ थींदी त मां इहो ई सोचींदसि त मां डॉक्टर खे न ॾेखारियां? मां तो मथां ज़ोर कोन थी कयां, तूं ॼाण तुंहिंजो कमु। जेकॾहिं तोखे कुझु मां चवां थी त तूं मूंखे ई पंहिंजो दुश्मन थी सम्झी। हमदर्दी ॾेखारींदीअ त हमदर्दी सम्झंदसि। तो अॻियां मां खणी सॼी सोनी बि थी पवंदमि न, पर तॾहिं बि तूं मूंखे पंहिंजो दुश्मन ई सम्झंदी। जॾहिं तोखे अहिड़ो क़दुरु पियो न त तोखे बि ओड़ी इज़त मिलंदी।